अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ से ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियूं त हेड मास्टर नूर नबी दाऊदाणी खे बदली थियण ते अलविदाई पार्टी ॾिनी वई। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिसण वॾी में ही अलविदाई पार्टी ॾिनी वई। इन अलविदाई पार्टी में छा छा ॻाल्हायो वियो, हेड मास्टर उन जे बारे में छा चयो, अचो तव्हांखे ॾेखारियूं ही तक़रीर। 5 साल अर्पींदड़ साईं मुंहिंजा मोहतरम नूर नबी साहिब, मुंहिंजा कुलीग या मुंहिंजा साथी उस्ताद ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। अॼु उहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे यादि थियूं ॾियारीनि। हिकिड़ो त असांखे ॾुख आहे या तव्हांखे तकलीफ़ थी हूंदी जंहिं हिन इदारे खे 5 साल संभालियो ऐं उहो साबिक़ु थी वियो त वरी ॿियो बि आयो। ॾिसो, ही सिस्टम जेको हूंदो आहे इहो आहे असांजो हिकिड़ो तमामु अधु पने जो ख़र्च आहियूं। असांजो सिस्टम ई इन तहत हूंदो आहे। को जेको थो हितां वञे थो को अचे थो, हर कंहिंखे पंहिंजी फैसिलिटी ॻोल्हणी पवे थी। जॾहिं आऊं 21/11/2021 में हेडमास्टर चौथ मुंहिंजी ड्यूटी लॻी बशीराबाद में मुंहिंजो पहुचणु तमामु मुश्किल हो, तमामु दूर हो मूंखे, पर मूं उते बि बाक़ाइदे रेगुलर पंक्चुअल ड्यूटी कई। उते उन स्कूल में मां पहुचंदो हुउसि। हीअ त मुंहिंजे घर जो स्कूल आहे। उनखां पोइ ख्वाजा में थी, ख्वाजा में 4-5 ॾींहं हुआसीं, पोइ बदली थी वई। त आउं आयुसि त साईं नूर नबी चयो तव्हां यकदमि पंहिंजी चेयर संभालियो। मूं सर खे चयो, मूं चयो इन चेयर जो मूंखे शौक़ु कोन्हे, तव्हां वेठा हुजो, अञा को अहिड़ो मसइलो कोन्हे, अञा पाण ई होॾे किताबनि अचे पोचे करियूं, लिख पढ़ करियूं। पोइ हिन कुर्सी जी मूंखे ज़रूरत कोन्हे, पर जॾहिं का ज़िम्मेवारी ईंदी आहे, का गवर्नमेंट मूंखे ॾींदी आहे या साईं वारनि खे मिली त उहा संभालणी पए थी। आउं ॾिसो पंहिंजे ग्राउंड में वेही सघां थो। इहा कुर्सी जेका आहे गुलनि जी सेज कोन्हे असां लाइ, इनखे सभु ॻाल्हि बर्दाश्त करणी पए थी। हिते तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं। को उस्ताद गुस्से में अचे थो, मूं पंहिंजी मीटिंग कई हिकिड़ी, हुन में चयो दोस्तनि खे भाउ मूंखे जेका असां अॼु ॾींहं खां वठी मूं पंहिंजे माज़ी खे ख़तमु कयो आहे। असां न्यू सिस्टम खे खणी आणंदासीं ऐं असांखे हिकिड़ो फर्ज़ बि आहे ऐं हिते हिन इदारे में पढ़ाईंदे ख़िदमत कंदे असांखे सवाबु मिलंदो। छो त हीउ इदारो उन शख़्सियत जो आहे जंहिं पंहिंजे मथे जॻह खणी हीउ इदारो क़ाइमु कयो, साईं मौलवी अब्दुल करीम। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त हेडमास्टर धणीवेश इदारी हेडमास्टर नूर नबी दाऊदाणी खे भेटा पेश कई ऐं तमामु ज़बरदस्त तक़रीब तव्हांखे ॾेखारीसीं। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु हाणे असांखे ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।